हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए त ज़िना हिकिड़ी ओधर आहे, इहा ओधर तव्हांजे घर मां अदा कई वेंदी। ज़िना कर्ज़ या ओधर ओधर वठंदा आहियो पोइ पंहिंजे खीसे में ॾींदो, खीसे मंझो उहा अदा करणी पवंदी, छो त कर्ज़ तव्हां कयो आहे, इहो कर्ज़ तव्हांखे अदा करणो। इमाम शाफ़ी फरमाए थो त जेको ज़िना थो करे न पराए नंगनि सां, इहो कर्ज़ उन जे ज़ाल, उन जे भेण, उन जी धीउ, उन जे बचनि मंझां इहो अदा कयो। पर उहा नंग ॾिसी ख़ुशि थो थी न, ख़ुशि न थी। तुंहिंजा नंग बि महफ़ूज़ न रहंदा, तुंहिंजूं नियाणियूं बि महफ़ूज़ न रहंदियूं। इहो कर्ज़ आहे, तुंहिंजे घर मां चुकायो वेंदो। पुट तव्हांखे जेकॾहिं शौक़ु आहे हिकिड़ी ज़ाल पढ़ण जो, ॿी पढ़ण जो, टी पढ़ण जो, चार पढ़ण जो, चइनि ताईं शरीयत जी इजाज़त आहे, हलाल आहे, 4 शादियूं कयो जेकॾहिं तव्हांखे ख़्वाहिश आहे। पर ख़बरदार पराओ नंग न निहारी, पराओ नंग न निहारी। तव्हांजा नंग तव्हांखे प्यारा आहिनि न जी,